दादू में नौजवान नारी मुबैना तौर घर अंदर फाओ खाई आपघात कर छॾियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेरान टीवी जे रिपोर्टर इशफाक मलिक खां। जी इशफाक, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बी सेक्शन थाणे जी हद छाणो शाहाबाद में 22 सालनि जी नारी आहे ज़ाहिदा ज़ाल अली जमाली, जंहिं घरू अणबड़ता घर अंदरि फाओ खाई ख़ुदकुशी करे छॾी आहे। जे अहिड़े इतला ते जेका पुलिस आहे उहा वाक़िया वारे हंधि पहुची, जेको लाश आहे उहो सिविल अस्पताल दादू मुंतक़िल कयो वियो, जिते लाश ज़रूरी कार्रवाई बाबति संदसि वारसनि हवाले कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त जेका औरत हुई उन जेको आहे सो पंहिंजी ससु खां नाराज़ थी उन ख़ुदकुशी कई आहे। ॿुधाए पंहिंजे त जेका औरत हुई उनखे हिकु न्याणी जो औलाद हो। हिन महिल जेको आहे लाश ज़रूरी कार्रवाई बाबति संदसि वारसनि हवाले कयो वियो आहे। लाश जेको आहे घर पहुचण ते कोराम मतल आहे ऐं पुलिस जो चवणु आहे त वधीक हिन मामले जी जांच कयूं पिया ऐं अगरि हुनजा वारस केस दाख़िल कराईंदा त केस दाख़िल कयो वेंदो। जी इशफाक, अवां जी महिरबानी।